मश्क 7.2 हिकु ॻोठ में 8,500 माण्हू वोट ॾींदड़ हुआ। 34% माण्हुनि वोट न ॾिनो। उन्हनि जो तइदादु लहो जिन माण्हुनि वोट न ॾिनो। हाणे ही 7.2 मश्क जो सुवालु आहे जंहिंमें असांखे लहणा 34% माण्हुनि जिन वोट न ॾिनो। हाणे 34% लहण लाइ असां छा कंदासीं, 34 खे 600 सां वंड कंदासीं ऐं 8,500 सां छा कंदासीं, ज़र्ब कंदासीं त असांखे 34% माण्हुनि जो तइदादु अची वेंदो। 34% माना घणा माण्हू आहिनि। त हाणे 8,500 ऐं हेठां 100 खे डिवाइड कंदासीं त उन जे लाइ सवलो तरीक़ो आहे त 100 जूं 2 ॿुड़ियूं कढो ऐं 8,500 जूं 2 ॿुड़ियूं कढो। ठीकु आहे। ऐं 34 ऐं 85 खे पाण में हाणे ज़र्ब कंदासीं त जवाबु अची वेंदो 2,890। हाणे 2,890 छा आहिनि, 34% माण्हुनि जिन वोट जेको आहे सो न ॾिनो। घणनि मां, 8,500 माण्हुनि मां। मश्क 7.2 जो ॿियो हिकु क्वेश्चन आहे त हिकु ॻोठ जी आबादी 15,000 माण्हू आहे। जेकॾहिं हिकु साल जी आबादी में 5% वाधि अचे थी त हिकु साल खां पोइ आबादी छा थींदी। हाणे 15,000 माण्हू टोटल आबादी आहे ऐं उन मां 5% वाधि अचे थी हर साल। त हाणे असां ॾिसंदासीं 5% आहे घणी आहे। सैकड़ो लाइण लाइ हमेशह असां छा कंदा आहियूं, 5% मतिलबु 5/100। ठीकु आहे। त तव्हां इन खे पहिरियां 5 खे 100 सां डिवाइड करे ऐं उनखे पोइ ज़र्ब 15,000 सां करे सघो था, या हिते जे 5/100 ज़र्ब या 15,000 करे सघो था। हिते तव्हांजी मर्ज़ी आहे, जहिड़े तरीक़े सां तव्हां कयो। हाणे 15,000 मां 2 ॿुड़ियूं कढंदासीं, 100 जूं 2 ॿुड़ियूं कढंदासीं, बाक़ी 150 ऐं 5 खे पाण में असां छा कंदासीं, ज़र्ब कंदासीं। ठीकु आहे। त थींदा 75 ॿुड़ी साॻी माना 700 जेके माण्हू आहिनि उहे जेको 5% जेकी आबादी जेका वाधि अचे थी उहा 700 आहे। ठीकु आहे। त हाणे साल खां पोइ आबादी छा थींदी। हाणे साल खां पोइ आबादी जेकी थींदी, हाणे 15,000 प्लस कंदासीं 7,500 त जेकी टोटल आबादी थींदी उहा जेकी हूंदी छा, साल खां पोइ आबादी थींदी, यानी कि 750 जेके हर साल वाधि थिए थी। ठीकु आहे। टोटल 15,000 आहे त हाणे 15,750 छा आहे, साल जी आबादी थींदी टोटल साल खां पोइ। Raila pays 5% of her salary in charity in a month if she pays ₹200 find her monthly salary। हाणे हिन में 5% सैलरी ॾिए थी जेको 200 थिए थो। ठीकु आहे। हाणे मसइलो इहो आहे त असांखे हिन में सैलरी न मिलियल। हूअं छा हूंदो आहे, सैलरी मिलियल हूंदी आहे, पोइ 5% ॾिए थो, पोइ उहो ॾेई करे असां जीअं आमतौर ते जीअं असां हिसाबु कंदा आहियूं 5% खे 500 डिवाइड बाय 100 ऐं मल्टीप्लाई सैलरी सां कंदा आहियूं। पर हाणे हीउ जेको आहे किसो थोरो उबतो आहे। ठीकु आहे। त हाणे हिन खे छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। ठीकु आहे। 200 खे डिवाइड कंदासीं 5/100 सां, यानी कि 5% सां। 200 खे वंड कंदासीं त हाणे 200 ऐं वंड ज़र्ब में तब्दील थींदो त 100 मथे हलाए वेंदा ऐं 5 हेठि हली वेंदा। हीअ छाजे लाइ, इन लाइ कयो आहे, छाकाणि त असांखे सैलरी न आहे मिलियल, इन जे करे असां इन खे थोरो चेंज कंदासीं, यानी कि वंड कंदासीं। ठीकु आहे, उल्टो कंदासीं। त हाणे 200 ते 5 जो खोड़ो 40 दफ़ा वेंदो। हाणे 40 मल्टीप्लाई बाय 100 कंदासीं त घणा थींदा, 4,000। हाणे 4,000 छा आहे, मंथली सैलरी आहे, जंहिंमां 5% ही जेको सो चैरिटी में ॾिए थो ऐं यानी ख़ैरात करे थो। Raila pays 5% of her salary in charity in a month if she pays ₹200 find her monthly salary। हाणे असां जीअं त पहिरें तरीक़े में असां वंड कयो 5% खे जेको आहे सो 200 सां वंड कयो आहे। हाणे असांखे हिन हिसाब में जेको आहे मूं माना क्लियर कयो आहे त जेको वंड जेको आहे 200 खे 5/100 कीअं थो करे जेको आहे सो छा इहो वंड। त हाणे उहो हाणे ॾिसो मीन्स 5% ऑफ हर सैलरी। ठीकु आहे। 5% ऑफ सैलरी इज़ इक्वल टू 200। हाणे सैलरी जेको 5% आहे उहो 200 थो थिए। 5% मीन्स 5/100। ठीकु। 5/100 मल्टीप्लाई बाय सैलरी। हाणे जॾहिं 5/100 मल्टीप्लाई सैलरी कंदासीं त असांखे छा ईंदो, 200 अची वेंदो। पर जीअं त असांखे 200 छा आहे मिलियल आहे, असांखे छा लहणी आहे, सैलरी लहणी आहे। ठीकु आहे। त हाणे सैलरी खे असां छा कंदासीं, वार कंदासीं ऐं 5/100 हिते सैलरी सां छा थो करे, ज़र्ब थो करे। त जॾहिं बराबरि जे हुन तरफ़ ईंदो त
छा कंदो वंड कंदो। ठीकु आहे, छा कंदो वंड कंदो। हाणे सॼी ॿार अची वई। हाणे 200 वंड या 5/100 त हाणे वंड खे छा कंदासीं असां ज़र में मटाईंदासीं त अंश छेद ऐं छेद अंश थी वेंदो। ठीकु आहे, हाणे 5 जो खोड़ो असां जेको आहे सो 200 ते जेको हणंदासीं 40 दफ़ा लॻंदो। ठीकु, 40 दफ़ा लॻो। हाणे 40 ऐं 100 खे असां छा कंदासीं पाण में ज़रब कंदासीं त इहे जेको अची वेंदा 4000, यानी कि जेकी मंथली सैलरी आहे न जी उहा छा आहे 4000 हुआ। ठीकु आहे, 4000 हुआ ऐं 4000 ते ई जेको 5% ॾिए थो उहो वञी 7.2 जेकॾहिं हिकु टुकड़े जे हिकु कुंड 90 दर्जा आहे, टुकड़े में रहियल 2 ॿियूं कुंडूं मालूम करियो जेकॾहिं उहे रहियल 2 कुंडूं तरतीबवार 90 दर्जा जो 30% ऐं 70% आहिनि। हाणे असां 30% ॾिसंदासीं त 30% घणा थियनि 90 जो 30%, मतिलबु त 30/100 एंड मल्टीप्लिकेशन बाय 90, यानी कि 90 दर्जा जेकी कुंड आहे उन हिसाब सां मल्टीप्लाई कंदासीं त असांखे जेको आहे सो मिली वेंदी 30%, यानी कि 90 जे 30% कुंड केतिरी थींदी। हाणे 90 ऐं 100 खे असां छा कंदासीं खोड़ो हणंदासीं त 90 ऐं 100 ते कहिड़ो खोड़ो लॻे जेको ॿिन्हिनि ते लॻे। हाणे ॿिके जो बि लॻे थो पर 5 जो बि लॻे थो। ठीकु आहे, 5 जो हणंदासीं, 2 5 10 ॿुड़ी 1 5 5 बाक़ी 4 ॾे ॿुड़ी थिया 40 8 5 40 ऐं 20 खे आणण जो खोड़ो ॿिके जो लॻंदो 1 2 2 साॻी ॿुड़ी ते नथो लॻे ॿुड़ी ऐं आणण ते 9 चकर खोड़ो लॻंदो। हाणे 9 ऐं 10 ते को बि खोड़ो नथो लॻे छाकाणि त 9 21 आहे 10 32 आहे, अहिड़ो को खोड़ो नथो लॻे ॿिन्हिनि ते। हाणे मथियां पाण में ज़रब कंदासीं, 9 ऐं 3 ज़रब कंदासीं त 270 थींदा ऐं 10 ऐं 1 पाण ज़रब कंदासीं त 1 ॾह 10 थींदा। हाणे 270 ऐं 10 इनखे खोड़ो खोड़ो लॻे थो, ॿिके जो खोड़ो लॻे थो 5 ॾूं 10, ॿिनि ते 1 ॾूं 2, 3 ते 7 ते 3 ॾूं 6, हिकु बचो ॿुड़ी ॾे 5 ॾूं 10, यानी कि 135 दफ़ा लॻो 270 ते। हाणे 135 ऐं 5 ते खोड़ो हणंदासीं त इन ते 5 जो खोड़ो लॻंदो 1 5 5 2 5 10 बाक़ी 2 थिया 25 और 3 बचा 35 थिया 7 5 35। हाणे इन ते खोड़ो लॻो 27 दफ़ा ऐं इन ते 1 दफ़ो त ई थियो 27 दर्जा, यानी कि जेकी 30% जी कुंड आहे उहा 27 दर्जा। हाणे असां हलूं था 70% केतिरी कुंड थिए थी 90 दर्जनि जी 70% केतिरी कुंड थिए थी, उनजे लाइ असां 70 खे डिवाइड कंदासीं 100 सां ऐं मल्टीप्लाई कंदासीं 90 दर्जा सां। त हाणे 90 ऐं 100 खे खोड़ो असां हणंदासीं त साॻे नमूने 100 ऐं 90 खे जेको खोड़ो लॻंदो उहो 5 जो हणूं था, ॿिके जो बि लॻे थो पर हिते 5 जो हणूं था 2 5 10 ॿुड़ी साॻी 100 ते 20 दफ़ा वियो ऐं 90 ते जेको आहे सो 8 दफ़ा वियो 1 5 5 ॿुड़ी खे 4 जॻह आहे बचा उहे ॾिनासीं 40 8 5 40 ऐं 8 ऐं 20 ते साॻे नमूने सां वरी ॿिके जो खोड़ो हयोसीं 10 दफ़ा वियो 8 ते 9 दफ़ा वियो। हाणे 9 ऐं 8 खे को बि खोड़ो नथो लॻे। 70 ऐं 9 यानी अंश अंश में ज़रब कंदासीं छेद छेद में ज़रब कंदासीं त ॿुड़ी 17 63 10 ज़रब 1 1 ॾह 10 ऐं 63 ऐं हेठां 10 डिवाइड कंदासीं। हाणे 16 नमूने सां तव्हां बसि ॿुड़ी ॿिन्हिनि जी कढी छॾियो त बाक़ी घणा बचंदा 63 बचंदा त 63 छा आहे उहा 70% कुंड आहे 90 दर्जनि जी, वञी 63 दर्जा कुंड थिए थी 70%। मश्क हिकु चौरस जी एराज़ी 100 चौरस सेंटीमीटर आहे, मुस्ततिल जी एराज़ी मालूम करियो जंहिंजी एराज़ी ॾिनल चौरस जी एराज़ी खां 10% वधीक आहे। हाणे असांखे मुस्ततिल जी एराज़ी मालूम करणी आहे ऐं चौरस जी एराज़ी 100 सेंटीमीटर मिलियल आहे ऐं जेकी मुस्ततिल जी एराज़ी 10% जेको आहे सो वधीक आहे चौरस खां 10%। ॾिसंदासीं सभ खां पहिरीं ॾिसंदासीं 10% आहे केतिरी, ठीकु त 10% जे लाइ असां छा कंदासीं 10 डिवाइड बाय 100, ठीकु आहे परसेंट मीन्स डिवीजन बाय 100 माना 100 मां 10 मल्टीप्लाई कंदासीं 100 सां जेकी चौरस सेंटीमीटर आहे एराज़ी छा जी चौरस जी एराज़ी 100 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर आहे
हाणे असां 100 में ख़तमु थी वेंदो, बाक़ी बचंदा 10। ठीकु आहे, 10 सेंटीमीटर छा आहे वधीक एराज़ी आहे मुस्ततील जी। त हाणे टोटल घणी थी मुस्ततील एराज़ी 100 + 10 = 110, माना मुस्ततील जी हाणे टोटल एराज़ी घणी थी 110।